मिलंदो असां दुनिया जो वाहिद क़ौम आहियूं जंहिंखे जे देश के अमर जो लिखो ॾिनो अहिड़ी का बि क़ौम न हूंदी जंहिंखे अजरक मिलियल हुजे टोपी मिलियल हुजे इहे सभु शयूं असांजे इज़त जो सबबु आहिनि अगरि हिन ते को ॻाल्हि अची त असांजे मुल्क जा गैरतमंद बच्चा हिकिड़ी साधारण आवाज़ वठी साम्हूं बीठल हूंदा असां कौन भी का इबादत कई आहे असां कौन भी का इबादत कई आहे सिर्फ सिंध तुंहिंजी तिलावत कई आहे ही अजरक की टोपी ही पटको को हाड़ी ही अजरक की टोपी ही पटको को हाड़ी सदियन से हिन जी हिफ़ाज़त कई आहे असां कौन भी का इबादत कई आहे जनाब सदर सिंध धरती मस्तक सूफियन ऐं बुज़ुर्गनि जी धरती आहे जंहिंखे भलाई जो पैगाम मिलियो जंहिंखे सचनि जी सौगात जंहिंखे लाश बाज़ कलंदर मौजूदु कई आहियो ऐं जंहिंखे बोही जे दड़े जहिड़ी पुराणी तहज़ीब हासिल हुई मुंहिंजे रवानी वारी डायरेक्टर साहिबा देश का जिस वापसि साईं सजाते वञे थो ऐं ज़िंदा रहे थो ऐं असां हिन जी हिफ़ाज़त जे लाइ बीठल आहियूं सिंध मुंहिंजी अमासूं तुंहिंजी मथां सिंध मुंहिंजी अमासूं तुंहिंजी मथां छा लिखां हिकु कलम हिकिड़ी मां कीअं पूरी पवां छा लिखां महिरबानी जीअं